अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। पहिरियों दफ़ो मोरे जी तारीख़ में मोरो एजुकेशनल गाला प्रोग्राम थियो आहे। उन में 2 इदारनि जी वॾी कोशिश हुई त हिते स्ट्रीट लाइब्रेरी जे थ्रू को फंड्स कजनि ऐं मोरे जे अंदरि का डिजिटल लाइब्रेरी ॾिजे, जेको इम्पॉसिबल लॻी रहियो हो। पोइ हुननि सोचियो त को अहिड़ो इवेंट कयूं ऐं वर्ल्ड साइंस डे हुयो 10 तारीख़ नवंबर ते। स्कूलनि वारनि सोचियो त इहो जेकॾहिं असां पंहिंजे स्कूलनि में मल्हायूं, जेकॾहिं गॾियल तौर ते असां कंहिं हंधि मल्हायूं ऐं सभिनी ब्यूरोक्रेट्स ऑफिसरनि खे, DC खे, कमिश्नर खे, असिस्टेंट कमिश्नर खे घुरायूं त जीअं असांजी लाइब्रेरी वारो प्रोग्राम पाया तकमील ते पहुचे। उनखे मद्देनज़र रखंदे ही प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो वियो। ही मोरे जे सिटीज़न जो प्रोग्राम आहे ऐं प्राइवेट स्कूल, गवर्नमेंट स्कूल, इदारा, कंप्यूटर सेंटर जा इदारा सभु हिन में इन्वॉल्व आहिनि। ऐं पहिरियों दफ़ो कामयाबु हिकिड़ो इवेंट थियो आहे। असांजी दिली ख़्वाहिश आहे ऐं दुआ आहे अल्लाह ताला खां त ही मोरे जे अंदरि डिजिटल लाइब्रेरी जेको मेन मक़सदु खयो वियो आहे उनखे पाया तकमील ते पहुचायो वञे ऐं अहिड़ा इवेंट्स थींदा रहनि ऐं कामयाबु थींदा रहनि त ॾाढी सुठी शइ थींदी। ऐं असांजी दिली ख़्वाहिश आहे त मोरो जीअं लाड़काणो आहे, जीअं ॿिया ज़िला आहिनि, डिवीज़न आहिनि, मोरो बि हुन में निमाया तालीम जी जे लाइ लिहाज़ खां वॾो हिकिड़ो किरदारु अदा करे ऐं अंग अखर उहे ई जुड़नि। तव्हां सभिनी जी महिरबानी, मोखी मीडिया जे दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी।